पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंधु दरिया में 6 केनाल कढण वारो फैसलो रद्द कंदे बिना देर गडियल मफ़ादनि जी काउंसिल जो इजलास घुराइण जो मुतालबो करे छडियो। नूनिक सां ॻाल्हियुनि लाइ कायम कमेटी भी खत्म। पावर शेयरिंग मामले ते ॻाल्हियुनि जा इख्तियार सदर आसिफ अली ज़रदारी हवाले। पीपी चेयरमैन दावल भुट्टो ज़रदारी जी सदारत ते सीसी जो इजलास सदर आसिफ अली ज़रदारी वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह समेत सीनियर क़यादत जी शिरकत। ज़राअत ते टैक्स 45 मां घटाए 20 सैकड़ो करण जी तजवीज़। अॻवाननि जो चवणु आहे त सीसी इजलास में गडियल मफ़ादनि वारी काउंसिल जो इजलास फौरी तौर घुराइण जो मुतालबो कयो वियो आहे। पारां चुनाव जी सूरताल ते गौर ऐं गवर्नर केपी जी किरदार जी वाखाण कई वई। मुख़्तलिफ़ इदारनि में मुलाज़िम दुश्मन कदमनि ते बि ॻणती आहे। सदर आसिफ अली ज़रदारी रियासत जो सरबराह आहे, पंहिंजो आइनी किरदार जारी रखंदो। सिंधी मीडिया की तारीख़ में पहिरियों भेरो सिंध टीवी तरफा हैदराबाद में सोशल मीडिया कॉन्फ्रेंस डिजिटल मीडिया माहिरनि ॿोली ऐं सकाफ़त के बचाइण ऐं समाज सियासत तोड़े सहाफ़त में हाकारी रवैयनि खे हथी ॾियण लाइ डिजिटल लिटरेसी के अणसर करार ॾेई छॾियो। डिजिटल ख़वानगी ज़रिए जदीद दौर जे चैलेंजनि खे मुंहुं ॾियण ते ज़ोर। सिंध टीवी नेटवर्क जे सरवान डॉक्टर अब्दुल करीम राजपत जो चवणु आहे त सोशल मीडिया ज़रिए हज़ारे वरियनि में इंसान के पहिरियों भेरो तमाम घणी आज़ादी मिली आहे, जंहिंजा फ़ाइदा ऐं नुक़सान भी थिया आहिनि। सिंध ऐं मुल्क के तबाह कंदड़ टिकटॉक ते हीरो बणियल आहिनि। सोशल मीडिया सवलो हथियार बणिजी वियो आहे, जंहिंसां सुठा माण्हू ख़राब ऐं ख़राब माण्हू सुठा थी वञनि था। दुनिया में चूंडनि जा फैसला भी उन हथियार ज़रिए मैनेज थी रहिया आहिनि। आर्टिफिशियल इंटेलिजेंस तारीख़ में तमाम वॾो इनकलाब आहे। ॿिनि वरनि अंदरि ईंदड़ तब्दीलीअ में सिंधनि जे वजूद जो मसइलो पैदा थी वेंदो। खेनि डिजिटल तौर अॻिते वधणो पवंदो। उहे क़ौमूं बचंदियूं जेकी साइंस टेक्नोलॉजी ऐं इकोनॉमी में अॻियां वधंदियूं। पंहिंजी बका लाइ खेनि जदीद दौर जे घुरिजनि मूजिबि तब्दीली आणी पवंदी। दखण भरिसां घर मां चोरी जी कोशिश, मज़ामत ते भाॻियो क़त्ल। ॻोठ सूमर कलर में चोरनि जी फायरिंग में सलीम जमाली गोलियुनि जो ख़ाज बणिजी वियो। लाश अस्पताल मुंतक़िल। वालारियल ओलहंदे किनारे में इसराइली फ़ौज जूं कार्रवाइयूं जारी। कार ते हवाई हमले में 2 फ़लस्तीनी शहीद। यहूदी फ़ौज जन शहर में केतिरनि ई घरनि खे बाहि ॾेई छॾी। गज़ा जंगबंदी मुआहिदे तहत हमास पारां अॼु 4 इसराइली औरत फ़ौजियुनि खे आज़ाद करण जो ऐलान। हमास तर्जुमान जो चवणु आहे त इसराइली औरत फ़ौजियुनि खे इसराइल में क़ैद 200 फ़लस्तीनी क़ैदियुनि जे बदिले में आज़ाद कयो वेंदो। वेस्ट इंडीज़ जे पाकिस्तान खिलाफ ॿी टेस्ट में मैच में 8वीं विकेट 54 रन्सुनि ते किरी पई। वेस्ट इंडीज़ खिलाफ स्पिनर नोमान अली जी हैट्रिक, फास्ट बॉलर काशिफ अली जो शानदार डेब्यू पंहिंजे कैरियर जी पहिरीं ओवर में ही विकेट हासिल कई।